दोस्तों सिंधु HD TV के सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾु ई घंटी वारे बटण खे ज़रूरु दॿायो जीअं असांजी नओं वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। सुबुह जो टाइम आहे। अरे पोइ चाहे वो अब्बा सुबह मथे में सूर वेठो थी छा थी? अरे स्टू पियूं तो जोड़े तमीज़ सां गॾाई इहो खीर वठी आ त को चांहि कयूं को पियूं रे चंद्रा। वो अब्बा कंहिं ॿिए छोरे खे चओ भा हे मां कुकुर जी मेल आहे मथे पिनी पिनी लख रुपयो गॾायो आहे हिन कुकुर ते रखणो आहे ॿिए छोरे खे कंहिंजे हाय रे हाय पगदार पुट मां चयो मां को असांजा इहो को पांद वठंदो पर तूं त खीरी वठण कोन थो वञे। हाय रे हाय सदको वञाई। अरे पुट मवाली तूं वञ को खीर वठी आ। अबा भली तो चिरो तो दे ना चरे भी मंबा न वेनो मारे त चिरे न पिंदु त जेतरे तक सिगरेट न पींदुम एतरे तक बाहर न वेंदुम। लख जी लानत थी चंद्रा मवाली तव्हां मूं त को कम ई कोन थींदो अहिड़ी चंद्री औलाद जहिड़ी मां। अरे पुट नूरू तूं थे ॾेच जाई। अबा मां तेरा दाता वाले पेलो जुतियो। अरे पुट नूरू छाद चिजन के सारो दी पियो पयो के जाई वञ खीर वठी आ को चाह पियूं चंद्रा। अबा वॾा पुट न था वञनि मां न वेंदो मां। अरे मालिक वाह अहिड़ी औलाद चंद्री ॾिनई जो कोई कम जी कोन्हे। पोइ चपरा वञी पाण जान छॾाए क़बर में पई रही बाक़ी चंद्री औलाद मांजी ॻिची में विधाई। वो अब्बा अम्मा खे न ॻाल्हाए वठा हिन वारी। अरे पुट वाह मां तव्हांखे एॾी प्यारी जो नाले वठण सां छिटो थी पियो आहे बाक़ी हे तव्हांखे पियूं रे छा कंदो आहे जो चयो ई न हो वरता। वो अब्बा अम्मा खे घटि वधि न ॻाल्हाए अलाह अम्मा खे जेको आहे जन्नत में जॻह ॾे इन खां भलो हुयो अम्मा जी जान तूं मरिया जान छुटी पई अब्बा। अस्सलाम वालेकुम दादा बुलबुल। वालेकुम अस्सलाम मिठू खुशा जो मिड़े खैर दा वे 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 हेडो वे दा घणा वायदा काती मासा आज मां के पैसा खपन हिते पैसा वठी को वेंदो मां न त मां पुलिस मोकलाईंदो वायदो आहे। अला रे उठूं अपे रे पुलिस थाणी वने ने ठारो दी टूट टूट बियो ना तिदे मथे पींदा रे। वाह बोला वाह सियाणा चवंदा आहिनि त औलाद जेकी आहे माउ पीउ जो सहारो आहे। असांखे अल्लाह साईं 3 पुट ॾिना जो हुननि जे हूंदे बि बेस्ता था थियूं। वाह बोला वाह वाह पुट इष्टू वाह ॾिठो वे अॼु तव्हांजे मुंहं ते मुंहिंजी बेइज़ती थी वई। हाणे 2-3 मिंटनि खां पोइ पुलिस मूंखे खणी वेंदी वॾी इज़त थींदी वे नक कप बावे नक कप। वो अब्बा जेल जवाननि खां ठही आहे वरी नक कप बा क़ुरान जो कसम आहिनि मेल जी न हुजे न कुकुर जी मां पाण जेल में हथ ॾियां अबे खे न बदिरायां। माना तोखे पियूं को मथे कुकुर जो मेल आहे। वारे कुदरत वाह वो अब्बा मां ॾिसां थो हिन जेको आहे मिठू खे कीअं तो अबे खे बदिराए मिठू खे छॾियो न कोटो न। आज मां के पैसा न मिलिया चंगी तरह तातड़े अबे खे तूं जेको आहे धमकी थो ॾेड़ो एड़ो आ त पाने पी जो कर्जो ॾे न पऊ। अरे ॾींदासीं कर्जो। वो बा वो बा वो बा वो बा वो बा वो बा खेलता है अब्बा साथियो अब्बा बेचकर इहो चाचो मिठू तोॾे कर्ज़े खां ईंदो बि न जेकॾहिं अची वञे न त मुंहिंजो नालो बि इष्टू न आहे अब्बा माफ़ करायो मांसि कर्ज़ो। वाह रे वाह दाम अब्बा तो चोर दो माफ कराए माथे न सो लगी लेके मारे वाह पुट इष्टू
कर्ज़ो कंहिं तरीक़े सां माफ़ कराया ऐं काथों आंदई एतिरा पैसा जो मिठू खे ॾेई आहे छोरा मूंखे त एतबार नथो अचे। अबा चाचो मिठू चए पियो मूंखे 2 महीना अबो छॾ, पोइ मूंखे त वरी अहिड़ी कावड़ पई अचे दिलि चए पई हिन बधू खणासि। पोइ महीने ते ॻाल्हि ठाहे आयो आहियां, महीनो अबा छॾींदोमांसि। अबा अबा अबो अबा